समय कहानी आहे शहज़ादो फारूक हिकु उॾंदड़ काठ जो घोड़ो। इहो भला कीअं? अचो त कहाणीअ तरफ़ हलूं। हिकु बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर कंहिं ज़मीन जे टुकड़े जो बादशाह हुजे। उन बादशाही में वॾी अमुन ऐं अकुलमंद बादशाह हुजे। माना के राया जेके बि बादशाह मां वॾी मुतमिन ऐं ख़ुशहाल बादशाही हुजे। पोइ बादशाह हिकिड़ी ॻाल्हि में मायूस ऐं ग़मगीन रहंदो हुयो। माना के बादशाह खे पुट जी औलाद कोन हुई। बादशाह चवे पियो, माना हीअ जेकी मुंहिंजी मिल्कियत आहे सो कांव ऐं कुता खाईंदा, सो पुट जी औलाद खां सवाइ कहिड़े कम जी आहे। अदा पंहिंजे हिसाब सां बादशाह ख़ैर ख़ैरियतूं ऐं पीर फ़क़ीरनि ॾे वियो। फीणा धागा दुआऊं सगावतई त मन पुट जी औलाद थिए, मन अलाह राज़ी थी पए। अदा कुदरत मुंहिंजे अलाह जे कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह खे पुट जी औलाद थी पई। अदा बादशाह जी जॾहिं पुट जी औलाद जो थी पई, बादशाह पंहिंजे हिसाब सां ख़ैर ख़ैरियतूं वॾा विहांव कया बाक़ाइते। सो तो मूं जहिड़ा खाराई जाम ग़रीब ॿार, सो पंहिंजे हिसाब सां दुआगी थियासींसि त मन बादशाह खे ॿिया बि ॿ टे शहज़ादा ॾिए त मन तारीख़ ख़ैर ख़ैरियतूं हलनि पियूं असांजे इलाइक़े में। सो पंहिंजे हिसाब सां उनजी राया जेकी हुई सो वॾी ख़ुशहाल थी वई। अदा बादशाह जो पुटु अॼु ॾिठो, कोई अॼु सुभाणे मतिलबु त वॾो हली कुझु जवान थियो। समय अॼु नंढो सुभाणे वॾो अची नठ जवान थियो। माना कि 7-8 सालनि जो थियो। पोइ बादशाह पंहिंजे हिसाब सां पुटु पंहिंजे खे स्कूल मदरसनि में छॾियईं, मन का तालीम हासिलु करे। तालीम खां सवाइ कुझु बि न आहे। सो बहरहाल मां पाण अणपढ़ियो आहियां त मूंखां पुछा कयो। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां पुटु पढ़ायो ऐं बादशाह जो हिकिड़ो कानून हूंदो हो। माना कि बादशाह वटि हिकिड़ी वॾी बाज़ार लॻंदी हुई, माना कि पीड़ी लॻंदी हुई। परे परे खां सौदागर ईंदा हुया। उन बादशाह जी बादशाही में पंहिंजो सौदो सामान जेको विकिणण जो हूंदो न, उतां विकिणे वेंदा हुया। ऐं जंहिंजो न विकिणबो हुयो, कुझु बचंदो हुयो, शाम जे टाइम में बादशाह उन मुंहिंजा मतिलबु त उन्हनि खां उहो सामान ख़रीद कंदो हुयो, बक़ायो जेको बचंदो हुयो। अदा बादशाह जो इहो कानून हूंदो हो। उन बाज़ार में बादशाह शाम जो सैर सफ़र कंदो हुयो, बक़ाया सामान बादशाह पाण ख़रीद कंदो हुयो। अदा बादशाह जो जॾहिं पुटु पढ़ी जवान थी मोटी आयो, सो बादशाह पंहिंजे हिसाब सां वज़ीर खे चयो त वञ जाचा जो चकर, शाम जो टाइम आहे, मन को ग़रीब शख़्स जो मन सामान मथां न विकिणियो हुजे उन खां ख़रीद कर, मन पंहिंजे गुज़र सफ़र जो हू ग़रीब शख़्स बि करे। अदा वज़ीर हिकिड़े पासे ॾांहुं, बादशाह पाण ख़ुदि ॿिए पासे ॾांहुं निकिरी पियो ऐं बादशाह सां गॾु बादशाह जो शहज़ादो बि निकिरी पियो। अदा ॿई चकर ॾींदा फिरंदा घुमंदा अचनि पिया उन साॻी बाज़ार उन पीड़ीअ मां, हलंदा हकीला कंदा अचनि पिया। अचे वज़ीर ऐं बादशाह ॾो ॿॾो थिया। अदा बादशाह वज़ीर खां पुछा करणु लॻो, ए वज़ीर सलामत, ॾे हाल अहिवाल, को माण्हू अहिड़ो को रहियो त न आहे जंहिंजो मतिलबु सामान मथां न विकिणियो हुजे, सो उन खां ख़रीद कयां। एतिरे में चवणु लॻो त बादशाह सलामत, ख़ासि तौर ते त को माण्हू अहिड़ो रहियो कोन्हे जो पंहिंजे हिसाब सां उनजो सामान न खतो हुजे, पर हिकिड़ो ग़रीब शख़्स माना हिकु कुंड में वेठो आहे, उनखे हिकिड़ी शइ ढकियल आहे, सो उनजी शइ का शइ मतिलबु न खती आहे, सो अञा उन कुंड में वेठो आहे। बादशाह चयो त हल त हलूं ॾिसूं त इन ग़रीब शख़्स वटि छा आहे जो न खतो आहे। अदा बादशाह सलामत सिधो सौ उन साॻे ग़रीब शख़्स वटि आयो, अॼु ग़रीब शख़्स सां मिलियो ऐं पुछा करणु लॻो त पुट, तूं कहिड़ी शइ खणी आयो आहीं तुंहिंजी बाज़ार में न खती आहे? अदा ग़रीब शख़्स चवणु लॻो, बादशाह सलामत, मूं हिकिड़ी मतिलबु 2 सालनि खां महिनत सां हिकिड़ो काठ जो घोड़ो तयारु कयो आहे। सो बहरहाल मुंहिंजो बाज़ार हिन में कंहिं बि न वरितो, सो जेको बि ॾिसे पियो सो मूंखे खिलंदो मोते ऐं इहो वेंदो रहियो। ख़रीदारी जॻह ते छॾे, पर हर को टोके पियो त मन काठ जो घोड़ो बि खपणी शइ आहे। बादशाह सलामत, मुंहिंजी 2 सालनि जी महिनत आहे, सो बहरहाल मां इन करे खणी आयुमि। अदा बादशाह सोचियो त बणा 2 सालनि जी महिनत, सो बि काठ ते। अदा बादशाह चयो त भला मूंखे घोड़ो ॾेखार। अदा बादशाह सलामत घोड़ो ॾिठो। घोड़ो त बादशाह खे सम्झ में वीआईपी आयो। बादशाह चवणु लॻो त पर आहे त काठ न, काठ जी कमी कोन्हे का, सो जंगल जाम आहे, सो काठ जो घोड़े ठाहिण में छा आहे। एतिरे बादशाह सलामत खे चवणु लॻो, न बादशाह सलामत, घोड़ो त खणी ठाहे छॾींदो, पर मुंहिंजी हिन में वॾी महिनत ऐं हिकमत आहे। चए हिकमत कहिड़ी आहे? चए हीउ काठ जो घोड़ो आहे, सो हिन में जेकी हीअ साई वाह गए इन खे शिक ॾींदे, सो इहो मथे आसमान जा सैर सफ़र कराईंदी ऐं गाड़ीअ खे शिक ॾींदे इहो ज़मीन जे हेठि लही ईंदी। इन जो पंहिंजे हिसाब सां इहो हुनुरु आहे। ऐं जेको हीउ कन अथसि, जेकॾहिं खॿे कन खे छिकींदे त उन तरफ़ वेंदी, जे सॼे कन खे छिकींदे त हुन साइड ॾे वेंदी। ऐं पंहिंजे हिसाब सां पोइते जेको आहे सो इहो पाण रिवेस अथसि।
माना के रिवेस छा अथसि जेकी ॾांडो मतिलबु गुंबस मथां अथसि इन खे मतिलबु पोइ ते छिकींदे सो पोइ ते रिवेस बि थी वेंदो। अदा बादशाह खे सम्झ में ॻाल्हि आई तो बाक़ाइदे बादशाह खे घोड़ो सम्झ में आयो त बहरहाल वालक जी महिनत त वॾी आहे, पर हाणे हिन जी ख़बर कीअं पई। हे ग़रीब शख़्स त ॾसे वियो, माना हिन खे केरु आज़माए या हिन ते को सैर सफ़र करे त ख़बर पए त हीउ घोड़े कम जो आहे ऐं वाक़ई बि उॾे थो या इहो कूड़ थो हणे। अदा बादशाह खे चवणु लॻो, बादशाह सलामत, तूं पंहिंजे हिसाब सां घोड़े ते वेहो ऐं हिन साई वाघ खे छिक ॾे, वरी लहण ते दिलि चवे त हिन गाड़ीअ खे छिक ॾिजांइ ऐं पंहिंजे हिसाब सां हेॾे फिरे होॾे फिरे, तुंहिंजी दिलि आहे तूं हिन घोड़े ते चढ़ी सैर सफ़र करे आ, वधीक तूं पाण इन जो माइनो ऐं क़ीमत पाण ॾिजांइ। अदा बादशाह सोचियो त भला इहो कमु हिनमहिल कोन थींदो, छो त राति जो टेम आहे, हिनमहिल मतिलबु त हर को वियो आहे हलियो, हाणे रातो की राति मुंहिंजी बादशाही में तूं तरस मोह अथि, बाक़ी सुबुह साजर तुंहिंजे हिन जो इम्तिहान वरितो वेंदो घोड़े जो। अदा ग़रीब शख़्स जो, न बादशाह सलामत, हिनमहिल हलो मैदान ते, हिनमहिल तूं पंहिंजे हिसाब सां घोड़े जो सैर सफ़र करे आ। एतिरे वज़ीर खे बादशाह हिक ॿिए ॾे ॾिसणु लॻा। अदा देरी न थी, उन महिल मैदान ते पुॻा ऐं बादशाह मतिलबु त दिलि न ॿधी सघियो, चवे पियो त माना मां चढ़ी पवां ऐं घोड़ो को जादू ई हुजे ऐं मूंखे ॿिए पासे खयूं हलियो वञे त मुंहिंजी राया त रुली वेंदी। अदा एतिरे में बादशाह जो शहज़ादो जेको हुयो गॾु मतिलबु त बादशाह सां, उन शहज़ादे दिलि ॿधी। शहज़ादे फारूक चयो त मां हिन घोड़े जो सैर सफ़र कंदुमि। अदा देरी न कईसि, उन महिल घोड़े ते चढ़ी वेठो ऐं साई वाघ खे छिकियो ॾिनई त सच में आसमान जे ॾे तरफ़ परवाज़ करणु लॻो घोड़ो। अदा हलंदो वियो मथे वेंदो रहियो, नेठि हकिलंदे होकारंदे हू अखियुनि तां ग़ाइबु थी वियो। अदा बादशाह ॾिठो त बणा मुंहिंजो शहज़ादो नौजवान पुटु अञा मतिलबु त उमिरि खेॾण खिलण जी, सो उनखे घोड़ो खयूं हले काॾे हलियो वियो। अदा बादशाह खे ॾाढी कावड़ वठी वई। बादशाह देरी न कई, उन महिल ई नौकरनि खे आर्डर ॾिनो ऐं कार निकिता वारो कयो हिन ग़रीब शख़्स खे वञी जेल में हणो। अदा देरी न कई, कार ई खयूं ग़रीब शख़्स खे वञी जेल में हणो ऐं थोरी देरि खां पोइ बादशाह जे वज़ीर ॾिसे त उहो साॻियो शहज़ादो बादशाह जो पुटु साॻे घोड़े ते साॻियो वापसि पियो थो अचे। अदा सिधो सो घोड़ो जॾहिं ज़मीन ते लाथो ऐं बादशाह जो पुटु जेको हुयो शहज़ादो फारूक एॾो ख़ुशि हुजे जो बेअंत उन ख़ुशी जो को ठिकाणो न हुजे। अदा उहो आसमान जा सैर करे आयो हुजे, पीउ खे चवणु लॻो, बाबा घोड़ो बाक़ाइदे मज़ेदार आहे, मूंखे हिनमहिल ख़रीद करे ॾे। अदा पीउ त बहरहाल अखियुनि जो नूर हुयुसि, सो ॾाढो ख़ुशि थियो, पुटु तूं मोटी आहीं सो भलो थियो, पघा त आसरो लाहे छॾियो। हेतिरे में पुटु पुछणु लॻो, दबा हे घोड़े जो मालिक काॾे वियो। अदा शहज़ादे फारूक खे पीउ चवणु लॻो, सो बहरहाल तूं मुंहिंजी अखियुनि जे अॻियां ग़ाइबु थी वई, सो मूंखे कावड़ अचे वई, मूं कारनि खे आर्डर ॾिनो, उनखे वञी जेल में हयो अथनि। अदा एतिरे में पीउ ते नाराज़ थी पियो, अबा हू हिकिड़ो कूड़ो न आहे, जीअं हुन चयो आहे तीअं मां घोड़े जूं वाॻूं ऐं जीअं वरायो आहियां तीअं वरी आयो आहे, जीअं लाथो आहियां तीअं लथो आहे। घोड़ो बहरहाल मूंखे पसंदि आहे, मूंखे घोड़ो वठी ॾे। अदा बादशाह देरी न कईसि, नौकरनि खे आर्डर ॾिनो, उहो सॻो ग़रीब शख़्स हुयो आम्हूं साम्हूं अची वियो। बादशाह जेको बहरहाल दिलां इनाम पुॻुसि जो हुनखे बेअंत ॾिनई। अदा हुनजी महिनत साबित पइजी वई। ग़रीब शख़्स पंहिंजे हिसाब सां जेका ॾोकड़ मिलियसि सो घर रवानो थियो। अदा बादशाह जो जॾहिं पुटु हिकिड़ो मतिलबु टांगो अखियुनि जो नूर उहो जो ग़ाइबु थी वियो 5 मिंट, बादशाह जे अखियुनि ॾाढो ऊंधई थी वञे। बादशाह चयो त हीउ घोड़ो किथे लिकाए विया जो मुंहिंजे कमु ईंदो, कॾहिं मां आणे सघां थो, जेको परे परे खां बादशाह ऐं उन जा जेका ईंदा आहिनि वज़ीर, उन्हनि खे मां हीउ घोड़ो ॾेखारींदुमि त वॾी हिकमत ऐं काठ जो घोड़ो ऐं उॾाड़। अदा बादशाह लिकाए वेही रहियो। हिन खे ख़बर हुई शहज़ादे फारूक त बाबे घोड़ो त बहरहाल मुंहिंजे करे लिकायो आहे, मथां मुआरो पुटु चढ़ी काॾे रवानो थी पवे। अदा हिन सोचियो त बणा हाणे काॾे न काॾे सैर सफ़र कबो, हाणे कीअं कमु थिए। अदा हिन जूं निंडूं फिटी वियूं। हीउ शहर जब त मतिलबु त आसमान जा चकर घोड़े ते लॻाया हुजे त हिन जी निंड काॾों अचे। अदा शहज़ादो फारूक हिकु ॾियारे पंहिंजे हिसाब सां पर्ची लिखी ऐं विहाणे हेठां रखी ऐं उन घोड़े जे तरफ़ रवानो थी पियो। उहे ताला साला टोड़े ऐं घोड़ो ॿाहिरि कढी ऐं मैदान ते आणे ऐं वाघ खे छिक ॾिनी ऐं पट ते छॾियईं, मतिलबु छॾियईं। अदा घोड़े त आसमान ते परवाज़ कयो। अदा हलंदो वञे पियो। असुर जो टेम हुजे, पंहिंजे हिसाब सां वञी कीअं 3 4 बादशाह ते वञी हीउ घोड़ो लाथो। शहज़ादो फारूक पंहिंजे हिसाब सां हेठि लही हिकु ॾिठईं त बणा ॻोठ जी ॿाहिरां हिकिड़ी झोपड़ी आहे। वञी सिधो सो हुन बादशाह जी झोपड़ीअ में वियो। हिकु मतिलबु त कुराड़ी जी झोपड़ी हुजे।
अॼु कुराड़ीअ खे सलाम ॾिनई। कुराड़ीअ वालेकुम सलाम चई ऐं हिन खे चयो त केरु आहे ऐं मुसाफ़िर काॾे निकिरी पियो आहे। एतिरे में शहज़ादे फारूक चवणु लॻुसि, तो मां हिकु ग़रीब शख़्स आहियां, सो नौकिरी जी तलाश में निकितो आहियां। अदा हुन घोड़ो किथे लिलकाए छॾियो की ॿुड़नि में सड़नि में, सो बहरहाल अकेलो अची पुॻो। अदा जीअं पंहिंजे हिसाब सां घोड़े जी कंहिंखे ख़बर न पए, कुराड़ीअ चवणु लॻो त भली करे आए, सो ही पंहिंजो घर आहे, जेतिरा ॾींहं चवेई दिलि सोतिरा ॾींहं रहियो पियो हुज। अदा शहज़ादे फारूक थियण जी ख़बर जॾहिं बादशाही में पई, पीउ ॾाढो परेशान थियो। शहज़ादे जो जॾहिं पीउ परेशान थियो, बाक़ाइदे वज़ीर नौकरनि खां पुछा कयईं, हलंदे हकिलंदे होकांदे काथों बि हिन जी जॻहि मतिलबु जाचा थी, पर काथे बि हिनखे नज़र न आयो। अदा हकिलंदे होकांदे नेठि पिणसि पंहिंजे हिसाब सां हुन मालात में ऐं हुन शहज़ादे जे कमरे में अचे, हेॾे होॾे थफड़ आयईं, नेठि विहाणे हेठां उहा पर्ची निकिती। अदा पर्चे ते लिखियलु हुजे, बाबा तूं मतिलबु त तोखां मोकल वठां हा, सो बहरहाल तूं राज़ी न थिए हा। मूं सोचियो त दुनिया जा सैर सफ़र बि कहिड़ा आहिनि ऐं दुनिया खे बि परखणो आहे, सो इन हिसाब सां मां निकिरी पियुमि तुंहिंजो घोड़ो उॾंदड़ काए, सो दुआउनि में यादि रखजांइ तुंहिंजो पुटु दादलो। अदा बादशाह चयो त हाणे त पुटु त मुआरो वियो हलियो, हाणे कीअं मसइलो थिए, पर उहो चवंदो उॾादड़ घोड़े ते आहे, परवाज़ आसमान ते अथसि, पर मुंहिंजा सिपाही जा वज़ीर काथे हिनखे ॻोल्हींदा। अदा बादशाह पंहिंजे हिसाब सां वेही रहियो, हीउ शहज़ादो उते रहणु लॻो। अदा शहज़ादो पंहिंजे हिसाब सां घुमंदो फिरंदो अचे पियो। बादशाह उन जी हिकु शहज़ादी छोकिरी हुजे, माना की शहज़ादी धीउ हुजे, उन जी हुस्न जी वॾी हाक हुजे, जंहिंजो नालो शहज़ादी हूर पियो सॾियो वञे। एतिरी त हुस्न हुजेसि जिन जो को ठिकाणो न हुजे। अदा सभु को हिन जी वात में हले पियो, बहरहाल हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई ऐं हिन जी दिलचस्पी वधी वई त इहा शहज़ादी हूर मां बि ॾिसां। अदा सिधो सो मोटी आयो, बाज़ार मां चकर हणी उन साॻी कुराड़ीअ वटि जंहिं वटि हीउ रहियल हुयो। उन खां पुछा की त हिन शहज़ादीअ जो वॾो नालो थो ॿुधां, इन जो ॾे हाल वार एतिरो हुस्न अथसि या न। एतिरे में उहा कुराड़ी चवणु लॻसि त हूअ शहज़ादी आहे, बादशाह जी धीउ आहे, जहिड़ो नालो हूर अथसि तहिड़ी आहे, पर हुन जो पाउ गुलनि में तुरंदी आहे। एतिरे में शहज़ादे ॿुधो त माण्हू जो वीज़ान त मथे थींदो, पाउ गुल त छा तुरंदा। एतिरे में चवणु लॻी त न, इहा ॻाल्हि हक़ीक़ी आहे ऐं पाउ गुलनि में वाक़ई बि तुरे थी, मूं अखियूं ॾिसी आई आहियां। अदा शहज़ादे खे एतबार न पियो अचे, माना के पाउ गुलनि जो छा वज़न आहे ऐं माण्हू सॼो तुरे थो। हुन चयो त हा इहा तुरे थो, इहा हक़ी ॻाल्हि आहे। अदा शहज़ादे खे मतिलबु त दिलचस्पी वधी वई, इहा शहज़ादी मूंखे ॾिसणी पइजी वई। पर हुन कुराड़ीअ खां पुछा कयईं त इहा शहज़ादीअ खे कीअं ॾिसजे ऐं इन सां कीअं मुलाक़ात कजे। एतिरे में उहा कुराड़ी चवणु लॻसि, पुट इन बादशाहज़ादीअ जी मतिलबु त बादशाही जे मथां एतिरो पहिरो आहे जो की नर पखीअ खे बि इजाज़त न आहे जो हुन बादशाहज़ादीअ खे ॾिसी वठे। अॼु ताणी सभु कीअं नालो ॿुधो आहे शहज़ादी हूर जो, बाक़ी शहज़ादी कीअं बि ॾिठी न आहे। तूं इहा ख़्वाब ॾिसणु छॾे ॾे, तूं ग़रीब जो ॿारु आहे, तूं रोज़ी जी कर, बाक़ी शहज़ादीअ सां तुंहिंजो छा वञे। अदा शहज़ादे फारूक सोचियो त हाणे छा थींदो, इहा शहज़ादी कीअं ॾिसां। अदा हिन पंहिंजे हिसाब सां वरी ॿी सुबुह थी, हीउ वरी हार सिंगार करे उन तरफ़ रवानो थी पियो। अदा हकिलंदो होकारींदो अचे पियो, चारो तरफ़ हुन मालात जे पहिरेदार एतिरा हुजनि जो मतिलबु त आङुर चईन जी विथी मस हुजे। पहिरेदार में हीअं हुजे, चारो तरफ़ बाक़ाइदे कड़ो हुजे, मथे हेठि चारो तरफ़ चौकीदार पिया फिरनि। हाणे हिन सोचियो त बणा शहज़ादी हूर खे कीअं ॾिसां, फिरी पंहिंजे हिसाब सां, पर हिन खे का उहा जॻह न पई लभे जो हिन जो दीदार किथां थिए। अदा मोटी आयो, साॻो हुन कुराड़ीअ वटि, हीउ सॼी राति सोचींदो रहियो। ओचितो तो हिन जो ख़्यालु साॻे पंहिंजे घोड़े ते पइजी वियो। हिन चयो त बड़ा जेका ज़मीन ते घुमनि उन्हनि खे पहिरेदारनि जो ड्रिज थिए, बाक़ी मूंखे छो थियो आहे। मां त आसमान ते परवाज़ करण वारो आहियां, सो उॾंदड़ पखी आहियां, मूंखे ही पहिरेदार छा कंदा। अदा हिन दिलि में सोचे हाणे चई हिन शहज़ादीअ जो दीदार कीअं कयां। अदा पंहिंजे हिसाब सां आधी राति थी, साॻो उहो घोड़ो कढे ऐं पंहिंजे हिसाब सां अञी घोड़े खे परवाज़ करे सिधो सो वञी शहज़ादीअ जे मालात जी मथां लथो। अदा मथां त चौकीदार कोन हुया, जेका हुया सो हेठि हुया ऐं ओसन पासनि में हुया। अदा सिधो सो मथां लही ऐं पंहिंजे हिसाब सां हकिलंदो होकारींदो अचे कंहिं कमरे जो दरवाज़ो खोलियईं त ॾिठईं त बणा शहज़ादी सुती पई आहे।
अदा हिन शहज़ादीअ खे जॾहिं ॾिठो, हिन त बहरहाल हिकिड़ो नालो ॿुधो हो खसीस, पर जीअं नाले ॿुधण सां रुॻो हुनजो सम्झ में दिलि में मतिलबु त यकीन न हुयुसि। ॾिठे त बणा हुन नालो जेकी तारीफ़ हुई उन खां हीअ त ओ सुहिणी आहे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां मथां अची 5-10 मिंट हिन बाक़ाइदा हुन में अखियुनि में विझी ॾिठो। शहज़ादी जेका हुई हूर सो आराम में हुई। अदा शहज़ादीअ खे का बि हिन जी हमतम न हुजे त केरु आयो आहे, छा हले थो, छा चले थो। अदा हिन अहिड़ो कमु कयो, शहज़ादीअ सिर्फ़ु मतिलबु त आङुर गिटे ते रखियईं, हुन ॿियो कुझु बि न कयो। अदा वरी वापसि साॻा पेर ॾेयूं ऐं सिधो सो हुन घोड़े ते ले चढ़ियो साॻो। शहज़ादीअ जे मतिलबु त मालात जे हिकिड़ो मतिलबु त भलो पेड़ ऐं वण हुजे, उन जे मथां घोड़ो लाहे फिटी कयईं। उन मतिलबु एतिरो झुपटो हुजे जो माना कंहिंजी नज़र उते न पए पई। अदा हे पंहिंजे हिसाब सां सिधो सो हुन कुराड़ीअ वटि हलियो आयो। अदा ही शहज़ादीअ खे ॾिसी आयो हुजे, पर हिन जी निंड फिटी वई। सुबुह ते शहज़ादीअ खे जो तोरण त मन के हिकु पाव में तोरण वारी मतिलबु त 1/2 किलो गुलनि जो खणी वई। अदा एतिरे में बादशाह खे ख़बर पई त बणा शहज़ादीअ खे तोरींदे वक़्तु मतिलबु त पाव वारी जॻह ते 1/2 किलो पूरो थी वियो। अदा शहज़ादी पाण बि हैरत में हुजे ऐं बानियूं नौकर ऐं बादशाह जी लठ जो रिपट बिपट हुजे। अदा न का बानी छॾियईं, न को मतिलबु त चौकीदार छॾियईं, सभिनि खे पादर वाया। बादशाह चवणु लॻो, न हेॾे पेरे हूंदे माना के को त नर पखी आयो जो बादशाहज़ादीअ ॾिठो जा बादशाहज़ादीअ खे ॾिठई। तॾहिं त बादशाहज़ादी एतिरो मतिलबु त 1/2 किलो वधी वई, वॾा पाव गुलनि जा वधी वई, इहे छाजे करे थियो एतिरो। अदा हाणे बादशाह खे वहम थी वियो नौकरनि ते ऐं उन्हनि चौकीदारनि ते। बादशाह जी लठ वसी वई। मतिलबु चए पियो जेको बि मतिलबु त कलाक निंड कंदा न सो उहा बि न कयो। अदा पहिरें अञा बि सिपाही सवाया थी विया, तूं मुंहिंजड़ा वरी ॻोठा वारा बि बीहारे 5 रुपया मथे ॾेई बि। अदा बादशाह त पंहिंजे हिसाब सां जेकियूं बानियूं ऐं बालकियूं हुयूं उन्हनि खे बि लठ वसाईं त वारो कयो। राति शहज़ादीअ जे कमरे में सुम्हो ऐं उनजे मतिलबु चारो तरफ़ जाॻंदियूं रहो तव्हां, शहज़ादी भली आरामी हुजे। अदा हिननि कहिड़ो कमु कयो, हिन अहिड़ो कमु कयो हुननि बालकनि, हिन जो असां छो आराम फिटायूं पंहिंजो। हिकिड़ो मतिलबु शहज़ादी जे मतिलबु त जेको पलंग हुयो उनजे चारो तरफ़ खोटाई करे हिकु रंग मतिलबु त भरे छॾिनो हो रंग सां, माना की ब्लू रंग सां सॼो तलाउ भरे ऐं उन में 2-3 अतुर जी शीशियूं हारे छॾियनि। अदा जीअं बि मथां अहिड़ो पलंग विछराए छॾियनि कंहिंखे ख़बर न पए त हिते को खॾो बि लॻल आहे। अदा शहज़ादो जेको ॾिसी आयो हुजे उहो इन सिज जी लहण जे इंतज़ार में हुजे, माना की लहे सिज त शहज़ादी जो दीदार करे अचां। अदा जीअं सिज लथो हव मोह टरे, वरी साॻे घोड़े जी वाघ छिके सिधो सो मालात ते लही वरी साॻो शहज़ादी जे कमरे ॾे। शहज़ादी जे अञा परे विथीर को हुयो, हिन खे का ख़बर कोन पई, खणी गिलम गालीचा विछा पिया हा। सो हुननि पंहिंजे हिसाब सां पेर वधायो त फहको वञी खॾे में कयईं। अदा जॾहिं हे फहको खॾे में कयईं त शहज़ादीअ खे जाग थी पई। शहज़ादीअ हिन खे ॾिठो त शहज़ादी पंहिंजे हिसाब सां हीउ बि सुहिणो नौजवान हुयो। शहज़ादी बि हिन ते मोहिजी पई। एतिरे में हिन खे हाली हवाली थी त तूं केरु आहे ऐं छा मसइलो आहे ऐं छा ॻाल्हि आहे। एतिरे में शहज़ादीअ खे चवणु लॻो, ए शहज़ादी तोते मां मतिलबु त मोहिजी पियो आहियां ऐं तोते आशिक़ थी पियो आहियां, सो सॼो कमु इहो तुंहिंजे करे कछ लाइ पियो थो कयां। एतिरे में चवणु लॻे, ओ चरिया तूं त बहरहाल तूं आहीं पंहिंजे हिसाब सां, पर हाणे हीउ जेको कमु थियो आहे इहा चाल में त तूं फासी वहीं। माना की हिन में अतुर लॻल आहे ऐं हीउ रंग जेको आहे जंहिं माण्हूअ खे रंग ॾिसंदा सो सुबुह हुनजी जांचा हलंदी, तूं पकिड़िजी पए त तूं फाहे चढ़ी वेंदे। अदा शहज़ादी हिन खे पंहिंजे हिसाब सां आतारे कढियो, हिन सां 2-3 लफ़्ज़ कयईं, पर हिन खे चयईं तूं हाणे नारे निकर कर। अदा हिन 2-3 लफ़्ज़ ॻाल्हाए शहज़ादीअ जा, पर हिन खे वञणु वाक कोन पियो थिए, पर शहज़ादीअ जे करे हीउ निकिरी पियो हुतां। अदा शहज़ादी हिन खे चयो त वञण सां कंहिं धोबीअ खे लटा लाहे ॾिजांइ ऐं पंहिंजे हिसाब सां तूं घर खां ॿाहिरि न निकिरजांइ, एसि ताणी तूं का न का कोशिशि कर जीअं तुंहिंजा पेर रंग में ज़ाहिर न थियनि। अदा हे पंहिंजे हिसाब सां वॾी पेर था करे ऐं धोबीअ वटि लटा ॾेई आयो। अदा धोबीअ खे लटा ॾेई आयो। धोबीअ पंहिंजे हिसाब सां हिननि खे रंग लॻल हुयो, पर हिननि अहिड़ो कमु कयो कि लटनि में लटा विधियूं हुयूं, माना की लटनि में लटा लिकायूं सिधो सो वञी धोबीअ खे ॾिनई। धोबीअ खे ख़बर न पई त हिन रंग वारा लटा या हू हुआ। अदा धोबीअ जो खोलिया ॾिठे त बणा हिन लटनि खे त रंग लॻो पियो आहे ताज़ो। हिन जो यार को मज़दूर आहे
या काथे मतलब रंग बंग जगह जो करे तो इन रंग लगो दस सो ही पंहिंजे हिसाब सां धोअण चालू थी वियो। थोड़ी देर खां पोइ हिन अहिड़ो कमु कयो, धोई सुकण रखियईं। सुकण खां पोइ मतलब हिन लटनि जो डिज़ाइन वधी वई, माना कि रंग लॻल हो न सूंहं में चिलके में वधीक हुया। हिन खणी पंहिंजे हिसाब सां पाया, ख़ुशबू लॻल हुयनि। हिन पाए पंहिंजे हिसाब सां घर में घुमंदो वते पियो। हिन जो त पंहिंजा लटा धोआ त बहरहाल पोइ हिन जा लाहे ऐं पोइ वरी हिन जा बि धोई छॾींदुमि। अदा ओचितो सिपाहियुनि जी इहा जाचा हुजे त रंग वारो लटनि वारो हमरा ॻोल्हींदा वतनि पिया। अॼु फिरंदे घुमंदे अॼु धोबीअ जे घर जे आम्हूं साम्हूं अचनि। जॾहिं लटा रंग जा धोबीअ खे पियल हुया त धोबी मतिलबु त फुट ज़मीन खां मथे खॼी वियो। अदा सिपाहियुनि खणी सिधो सो बादशाह जे दरबार में फिटी कयो। बादशाह खां पुछा करणु लॻो त ॾे हाल अहिवाल, तूं राति मुंहिंजे बादशाही में दाख़िल छो थिए, मतिलबु महलात में चोरी छो कई। अदा धोबीअ खे त परेशानी वठी वई त छा मसइलो आहे। अदा एतिरे में धोबीअ खे सॼी बादशाह तेर पितर हिकु नौकर करे ॻाल्हि ॿुधायसि। चवणु लॻो भाई मुंहिंजा लटा न आहिनि, मूंखे हिकिड़ो धोअण जो लई ॾेई वियो। मां हिकु धोबी आहियां ग़रीब, जेको अटे में पाणी मिलाए खाईंदो आहियां, सो बहरहाल मूंखे छॾियो। अदा ग़रीब शख़्स हुन धोबीअ खे बादशाह चयो त भला हिन जो ॾोह न आहे, पर हिकिड़ा 5-6 सिपाही पहलवान ॾिनई त हीअ लिकियाए वियो ऐं उहो हमरा लटनि वारो अचे त उन ॾस ॼान त जीअं माना उहो पकिड़िजी पवे। अदा धोबी धागे ॾके पियो वेठो, सिधो हिननि खे लिकाए विहारियईं। ऐं हे ग़रीब शख़्स बि मतिलबु त उहो शहज़ादो फारूक बि पंहिंजे हिसाब सां लटा खाइण वियो। अदा लटा खाइण जे वेझो ई पुॻो त अॻे ई हुन इशारो कयो त इहो शख़्स आहे जेको मूंखे लटा ॾेई वियो हो। अदा उन महिल चौकीदार मतिलबु त उहे पहिरेदार फिरी वियसि बादशाह जा ऐं सिधो सो खयूं ऐं बादशाह ॾे वञनि पियासि। त ओचितो हिनखे सोचियो त भला हाणे त मुंहिंजी चोरी पकिजी पई, कान का टल खेॾां। जॾहिं शहज़ादे ॾिठो त भला उन वण जे अॻियां आया न, चवणु लॻो दादा हाणे हिकु महिरबानी मूं ते कयो, हिन वण जा मूंखे मेवा पीसंद न, इहे 2-3 मेवा बीठा आहिनि, थोरो मां चढ़ी खाई ॾिसां, सो बहरहाल उएं मां फांसीअ ते चढ़ी वेंदुमि। अदा एतिरे में शहज़ादे खे चवणु लॻा त तूं ॾुआरी आहीं, तोखे बादशाह वटि फिटी कंदासीं, मेवा तोखे बादशाह खाराईंदो। अदा हिकिड़ो अखि खां काणो हुजे मुंहुं जहिड़ो चवणु लॻो दादा हिन खे छॾियो, हीउ ग़रीब शख़्स भला मेवा खाए दुआ कंदो असांखे बि, बाक़ी हीउ काॾे वेंदो जट जो पुटु। अदा सभिनि सिपाहियुनि हिन जी ॻाल्हि ॿुधी ऐं हिन ग़रीब शख़्स खे हुन वण हेठां छॾे चारो तरफ़ कड़ो हणी वेही रहिया। अदा हुन जा 2-3 मेवा हिन हेॾां होॾां पटिया, उन ते मतिलबु हिन जो घोड़ो लिकायल हुजे। अदा हिन पंहिंजे हिसाब सां हिन जो ॾिठईं त हेॾे होॾे ख़्यालु मतिलबु बतलेला ऐं 2-3 मेवा खाधईं, कुझु खयईं ऐं उन घोड़े खे मतिलबु त वची वाघ खे छिकियईं। अदा इहो वेंदो रहियो। अदा हिननि पंहिंजे हिसाब सां रड़ियूं कयूं, पर हिननि चयो त हीउ को जादूगर आहे। अदा सिधो सो बादशाह खे वञी ॻाल्हि कयनि त हिकु जादूगर हुयो, सो असांखां भॼी वियो। अदा हे सिधो सो पंहिंजे हिसाब सां चई हाणे घर काॾे वञा। उन साॻी महलात ते बादशाह रे लथो, चई भला आख़िरी दीदार शहज़ादीअ जो छो न कयो वञा। अदा शहज़ादी हूर जे आम्हूं साम्हूं आयो। शहज़ादी हूर हिन खे ॾिठो ॾाढो ख़ुशि थी, पहिरियां त सोचे त भला हिकिड़ा ॾुआरी विया आहिनि, हिन खे पकड़िया हूंदा। एतिरे में चवणु लॻो त भला हेॾे तूं सिपाहियुनि मुंझनि मां ऐं इन मां जान छॾाए तूं हिते कीअं पुगे, ऐं तो वटि कहिड़ी हिकमत आहे। एतिरे में चवणु लॻो त शहज़ादीअ खे मूं वटि हिकु उॾंदड़ घोड़ो आहे। चई उॾंदड़ घोड़ो? चई हा। चई हाणे हिकु कमु कंदमि, बाबा मतिलबु त मूं ते कावड़ आहे, शहज़ादनि मतिलबु त न्यापा मोकिलिया अथई, शहज़ादा सुभाणे परीहं ईंदा, मां पंहिंजे हिसाब सां उन्हनि खे हार विझंदुमि चूंडे पंहिंजे हिसाब सां, उन्हनि में तूं बि शरीक थी जाए। एतिरे में शहज़ादो चवणु लॻो त न्यापे खां बग़ैर कीअं मतिलबु त मां शरीक थींदुमि। चई एतिरे में मां पंहिंजे हिसाब सां तुंहिंजो बि उन ख़त में नालो लिखी छॾियो अथमि। अदा शहज़ादे खे न पुछा की त कहिड़ी बादशाहीअ जो आहे, सो उन बादशाही जो चई मां चोरी चोरी नालो लिखी छॾियो आहे, सो तोॾे बि ख़त में न्यापो पुॻो हूंदो, तूं बि माल जो ॻोठु वञ ऐं हार सिंगार करे अची मूंखे वठणु अचु। अदा शहज़ादो ॾाढो ख़ुशि थियो ऐं पंहिंजे हिसाब सां हिन सां गॾु वियो। उन साॻे महलात ते वञी चई त हाणे हीउ मुंहिंजो घोड़ो अथई काठ जो ठहियलु, सो हिन जे ज़रिए मां अचां वञा थो, तुंहिंजे सिपाहियुनि खां हिन महिल भॻो बि मां हिन जे ज़रिए थो वञाए। अदा शहज़ादीअ ॾिठो त वाक़ई काठ जो घोड़ो आहे। हिन चढ़ी पंहिंजे हिसाब सां उॾार कई। शहज़ादीअ खे ॻाल्हि सम्झ में पोइ अचे वई। अदा शहज़ादी हू रही ते रही, हू पंहिंजे हिसाब सां उॾी ऐं पंहिंजे मुल्क ते अची पुॻो। अदा जॾहिं पंहिंजे मुल्क ते पुॻो, उनजा पीउ मां हिन जे इंतज़ार में हुजनि। अॼु हिन खे ॾिठनि, अचे भाकुर पाए पंहिंजे पुट खे ॾाढियूं चपियूं ॿपियूं ॾिननि हेॾां होॾां, अची पंहिंजे हिसाब सां हिन खां हाली हवाली थिया। अदा एतिरे में सॼी तेर पितर जेका बि शहज़ादीअ सां हिन उथियो वेठियो, इहा ॻाल्हि पंहिंजे घर जी बातनि पीउ माउ खे हिन ॿुधाई।
एतिरे में पीउ चवणु लॻो पुट मुबारक हुजे, इन शहज़ादी जो न्यापो हिमल हिमल ख़त असां वटि पुॻो आहे। माना की हिन जो ख़त पुॻो आहे त शहज़ादा अचनि ऐं मुंहिंजी शहज़ादी धीउ पसंदि कंदी। अदा उन महिल पंहिंजे हिसाब सां शहज़ादो तयारु थी पियो। उहो लिबास बादशाही लिबास पाए हार सिंगार करे ऐं उन तरफ़ निकिरी पियो। अदा एतिरा त बादशाह गॾु थिया हुजनि, बादशाह जा पुट शहज़ादा सुहिणा सुहिणा जो बेअंत। अदा उहो टेम थियो, पंहिंजे हिसाब सां शहज़ादी आई ऐं जाचा करे करे अची हिन ग़रीब मतिलबु हिन शहज़ादे फारूक खे अची गीचे में हार विधई। अदा शहज़ादी जॾहिं हार विधो त बादशाह बि ॾाढो ख़ुशि थियो ऐं ॿिया जेका बादशाह जा नौकर वज़ीर उहे बि ख़ुशि थिया त शहज़ादीअ बाक़ाइदे पंहिंजे लाइ वर भलो चूंडियो। अदा तो मूं जहिड़ा ॿिया शहज़ादा कई आया पर उन्हनि जा बूथ त मतिलबु त ओड़ा ई ओड़ा। अदा पंहिंजे हिसाब सां मानी टिबी खाधियूं, इहे वेंदा रहिया। हिन पंहिंजे हिसाब सां बादशाह हिन खे परणाए ऐं पंहिंजे मालात में रहियो। अदा राति हुते रहियो, सुबुह साजर ते पंहिंजे तरफ़ ॻोठु रवानो थी पियो। अदा सिधो सो पंहिंजे पीउ जी बादशाही में पुॻो ऐं पंहिंजे हिसाब सां मंज़िल माणे आयो। हिन जो पीउ बि ॾाढो ख़ुशि थियो। अदा जॾहिं पुट खे परिणियल ॾिठईं सो हुनजी ख़ुशी जो को ठिकाणो कोन हुयो। अदा शहज़ादी ऐं शहज़ादो फारूक पाण में ॾाढो ख़ुशि रहण लॻा। कुझु ॾींहं गुज़रिया त हिन खे औलाद थी पई पुट जी। शहज़ादे फारूक खे पुटु ॼायो। वरी चंद ॾींहं गुज़रिया त शहज़ादीअ खे वरी धीउ बि पंहिंजो शहज़ादे फारूक खे ॼाई। अदा बादशाह बि हली हली वञी पीर सन थियो। अॼु ॿार जे पुट मां हाणे खेॾाईंदुमि। बादशाही शहज़ादे फारूक खे ॾिनई ऐं उहो साॻियो कानून तौरु तरीक़ो सॼो हुनखे सम्झायईं त पुट हीअं हले चले थो ऐं हिन हिसाब सां बादशाही तख़्त ते वेहो। अदा शहज़ादो फारूक पंहिंजे हिसाब सां उन तख़्त ते वेठो। सही शहज़ादो फारूक जॾहिं बादशाही ते पुॻो मतिलबु त बादशाही संभालणु लॻो, सो पंहिंजे हिसाब सां हिकिड़े पुट जो ॼाओ सोने जो नालो रखियईं सजाद। अदा सजाद पुट जो नालो रखियईं ऐं पंहिंजी धीउ जो नालो रखियईं ज़ुबैदा। अदा बादशाह जी बादशाही में बाक़ाइदे ख़ुशहाल हुजे ऐं बादशाह जा पुट ऐं पंहिंजे हिसाब सां धीउ पाण छॾियईं। अदा चवणु लॻो त इल्म जूं 4 अखियूं न, सो इल्म खां सवाइ कुझु बि न आहे। सो इहा मूंखे हाणे ख़बर पई आहे जॾहिं मां तव्हांखे कहाणी खणी थो ॿुधायां। पहिरियां मतिलबु त माल चारे चारे मतिलबु त टिकण गंजी थी वई, पर इल्म जी का ज़री टिकण में कोन घेरायमि। सो पंहिंजे हिसाब सां हुन पंहिंजे बचन खे इल्मु सेखारियो। अदा सजाद बि वॾो थियो ऐं पंहिंजे हिसाब सां पढ़ण ऐं स्कूल वेंदो हुयो। ऐं बादशाह पंहिंजे हिसाब सां ॾाढी उनजी ख़ुशहाल बादशाही हले पई ऐं पंहिंजे हिसाब सां आवाम बि वॾो ख़ुशि हुजे। सो बादशाह जी बादशाही ॾाढी ख़ुशहाल हुजे सो बेअंत। अदा हिन कहाणीअ खे मतिलबु त सही में हीअ कहाणी पंहिंजी पुॼणी ते पुॻी। उमेद कयां दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी। जे पसंदि अचे त सिंध सलाम चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो, जीअं त असां का बि कहाणी अपलोड कयूं त पहिरियों नोटिफिकेशन तव्हां वटि लाज़मी पुॼे। ऐं मां मैना ऐं तोते ऐं शहज़ादीअ जी कहाणी अपलोड कई उन जो पहिरियों पार्ट। अगरि कंहिं दोस्त खे पसंदि आयो आहे सो लाज़मी उनजी कमेंट करे, सो वधीक कहाणी मां उनजो ॿियो पार्ट ई मोकिलींदुसि। सो बहरहाल दोस्त कमेंट कोन कनि, कमेंट लाज़मी कजो। ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त सजाद अली, उहो ॾाढो असांजो मतिलबु त पहिरीं प्यारो दोस्त आहे। सो उनजा वॾा थोरा ऐं उहो असांजा हर वक़्तु कहाणियूं ॾिसंदो आहे। ऐं एहसान अली सोलंकी असांजो पहिरीं प्यारो दोस्त, सो असांजे इलाही वॾा इलाज कंदो आहे। दोस्त चवंदो आहे त अचो कुर्बान कलोड़ा, सो असांजी दावत खाई वञे। सो उहो बि पंहिंजे हिसाब सां असांखे ॾाढो यादि कंदो आहे, असां सां वॾी मोहबत कंदो आहे। असांजो पहिरीं प्यारो दोस्त आहे शाहनवाज़, उहो असांजी ॾाढो कमेटियूं ऐं यादि कंदो आहे। वॾी दोस्त जी महिरबानी, सो ईअं ई मोहबत ऐं प्यारु कंदव त हमेशह तव्हां सां गॾु रहंदासीं। ऐं असांजो पहिरीं प्यारो दोस्त आसिफ अली लुंड, उहो बि पहिरीं प्यारो असांजो दोस्त आहे। सो असांजी ॾाढियूं कहाणियूं ॿुधंदो आहे ऐं असांखे पसंदि कंदो आहे। अलाह हुनखे ख़ुशि ऐं आबाद रखंदो असांजे दोस्तनि खे। जिथे बि हूंदा सो ख़ुशि हूंदा, ॾुखियो ॾींहुं ॾिसंदा, हर वक़्तु असांजे लफ़्ज़नि मां ऐं असांजी दुआउनि में उहे हमेशह शामिलु हूंदा ऐं असांखे बि दुआ कंदा जीअं हमेशह हुननि सां गॾु रहूं। सो अलाह